ढोरोनारो वेझो ॻोठ काज़ी मोहसन में वॾेरे जा पुट संदसि हारी जे घर ते का करे ममता सोलंकी ऐं औरतनि खे बेट जा धक हणी ज़ख़्मी करे फरार थी विया। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ढोरोनारो पहुचायो वियो, जॾहिं त ढोरोनारो जी पुलिस का बि कार्रवाई न करे सघी आहे। मुतासिरीन सां नाॾो दाईंदे चयो त ॻोठ में रहंदासीं हारी जी 9 बजे असांखे सॾु करे ॿाहिरि निकितासीं, ईअं ई धक हणणु शुरू कयूं। आसिफ बाबू साहब जो छोकिरा 3 धरणू कढियो हुतां ते वेठा हुआ। उन्हनि चयो ॻोठ ख़ाली करे। ॻोठ असीं पंहिंजे हिसाब सां कीअं ख़ाली पानी तो छोकरा सब पानी ते असी घर बैठे थे, हिकिड़ो छोकरो सॾु थियो, न सॾु करे छोकरे खे धक कयूं, असी विच में वञी पयूंसीं। असांखे ठेला ॾिनो, असांखे चंबा आयूं, हिन ज़ाल हिन जा वीचारी ॿार पटियूं ऐं कपिड़ा फाड़ियूं। बाबू जा पुट असद फैज़ अरशद बे पुटनि मोहम्मद जा पुट बेगुनाह जो असांजी बेइज्जती कई, असांजी बेइज्जती बेगुनाह जो कई। उन असांखे असां इंसाफ़ थिए, असां सां उन घणेई कई, असां रेडियो कयूं, असां छॾाइण कोशिशि कयूं। मुंहिंजे मुड़ुस खे मारियो त बेगुनाह जो असांखे धमकियूं ॾिनियूं, असीं लोड़ा खे बाहि ॾींदासीं, असीं हितां जल्दी लॾियो, घर ख़ाली करियो। पुलिस अञा असांजे का बि ॻाल्हि में कोन आई आहे। वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तोहफ़स फ़राहम कयो वञे।